मौसमियात खाते चौमासे जे पहिरें स्पेल में तेज़ बरसातनि जी अॻकथी कई आहे ऐं सिंध, पंजाब, आज़ाद कश्मीर ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मैदानी ऐं जाबलू इलाइक़नि में ॿोॾि जो ख़दशो पिणु ज़ाहिर कयो आहे। मौसमियात खाते 2025 जे चौमासे सीज़न लाइ मौसमी आउटलुक जारी करे छॾियो आहे, जंहिं मूजिबि मुल्क जे विचोले ऐं ॾाखणी हिसनि में मामूली या मामूल खां वधीक बरसातुनि जो इम्कानु आहे। मौसमियात खाते मूजिबि चौमासे जे पहिरें स्पेल दौरान तूफ़ानी बरसातुनि जो इम्कानु आहे, जॾहिं त सिंध, पंजाब, आज़ाद कश्मीर ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मैदानी ऐं जाबलू इलाइक़नि में ॿोॾि जो ख़तरो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त पंजाब जे उत्तर ओभर वारनि इलाइक़नि ऐं कश्मीर में वधीक बरसातूं थींदियूं, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा जे उतरनि इलाइक़नि ऐं गिलगित बल्तिस्तान में मामूली या मामूल खां वधीक बरसातुनि जो इम्कानु आहे। तेज़ बरसातुनि सबबि वॾनि दरियाउनि में ॿोॾि जो ख़तरो पैदा थी सघे थो। मौसमियात खाते मूजिबि ख़ैबर पख्तूनख्वा ऐं गिलगित बल्तिस्तान में वधंदड़ गर्मी सबबि बर्फ़ पिघरण जी रफ़्तार वधी रही आहे, जंहिं सबबि दरियाउनि में पाणी जी सतह बुलंद थी सघे थी, पर वधीक बरसातुनि सबबि आबपाशी ऐं तवानाई जे शोबे लाइ काफ़ी पाणी मिलंदो। बरसातूं पाणी जे ज़ख़ीरनि ऐं ज़मीनी पाणी जी बहाली में बि मदद ॾींदियूं। मौसमियात खाते ख़बरदार कयो आहे त उत्तर पंजाब, आज़ाद कश्मीर ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में ॿोॾि जो ख़तरो आहे। तंहिं करे सूबाई ऐं ज़िलई सतह ते इमरजेंसी ऑपरेशन सेंटर्स खे फ़ाल रखणु, रेस्क्यू ऐं इमदादी टीमूं मुक़ररु करणु ऐं मक़ामी इंतज़ामिया सां गॾिजी अॻुवाट जोगा क़दम खंया वञनि, जॾहिं त शहरनि खे बरसातुनि दौरान गैर ज़रूरी सफ़र खां पासो करण जी हिदायत कई वई आहे। हिन खां सवाइ जुलाई खां सेप्टेम्बर ताईं मुल्क में सरासरी गर्मी मामूल खां वधीक रहण जो इम्कानु आहे। ख़ासि करे कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में गर्मी वधी सघे थी।